रोशनी राह मां उॾामी वई, ज़िंदगी साह मां उॾामी वई। तूं जो नाही त ईअं लॻो ॼण, तूं जो नाही त ईअं लॻो ॼण, छांव वन राह मां उॾामी वई। साईं प्रोफेसर रिज़वान गुल साहब। ककर मंझि कपार झुड़ नेणो न लहे, जहिड़ा मुंहिंजा सुपरी तहिड़ा मेघ मल्हार, खण अखियूं खिल यार त वञनि सूर संदा कयो। ज़ाहिर आहे त जॾहिं मूंखे हिन ॻाल्हि जो शिदत सां अहसासु आहे त टाइम थोरो आहे, ॻाल्हियूं घणियूं आहिनि ऐं माना हितां जेके स्टेज ते असांजा वेठल मोज़िज़ महिमान आहिनि उहे बि ज़रूरु ॻाल्हाईंदा। मूंखे हिन ॻाल्हि जो शिदत सां अहसासु हिन जे करे बि आहे जो अली अॼु जेको बीठो कमु करे थो लाड़काणे जे अक्सर प्रोग्रामनि में इहो कमु बीठो मां कंदो आहियां, ऐं जॾहिं इहो मां कमु कंदो आहियां त पोइ ज़ाती तौर ते मूंखां दोस्त नाराज़ थी वेंदा आहिनि त तव्हां असांखे चिट छो पए ॾिनी। इन करे अॼुकल्ह त जेके कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं उन में एब्स्ट्रैक्ट ई पेश थिए थो, बाक़ी मकाला जेके आहिनि छपजण लाइ ॾेई छॾजनि था। ज़ाहिर आहे त सभिनी दोस्तनि जंहिं आलमाना अंदाज़ में साईं कटपट साहिबु ॻाल्हायो, यकीनन असांजी दिलि चाहे पई त उनखे अञा ॿुधूं, पर ज़ाहिर आहे वक़्त जी हिकिड़ी तंगी बि थिए थी, दोस्त प्रोग्राम लाइ टाइम कढी अचनि था। साईं मोहम्मद अली साहिब जी ग़ज़ल जूं चंद सिटूं आहिनि त नबी ढंढ जे पाणीअ जियां ॼमी तूं किथे, नबी ढंढ जे पाणीअ जियां ॼमी तूं किथे, सिंधू तूं थी समंदर ॾे जीअं वही बि सघें, ऐं सजाए मुर्क चपनि ते न रहो उदास घणो, सजाए मुर्क चपनि ते न रहो उदास घणो, लिकाए घाव ज़माने सां जीअं ठही बि सघें। मोहम्मद अली पठान साहिबु जेतोणीकि मूंखे बि ईअं ई साईं ॻाल्हि कई त तव्हां लिखत में खणी अचिजो, पर साईं खे मां मजबूरी ॿुधाई, जेतोणीकि मकालो मां अधु लिखी बि चुको आहियां पर उहो मुकमिल करे न सघियुसि त मूंसां का एमरजेंसी थी वई। साईं जे हिन किताब जे हवाले सां तारुफ़ी तौर ते असांजो मोर मुगेरी साहिबु काफ़ी सारियूं ॻाल्हियूं करे वियो आहे। अयाज़ गुल साहिबु हिन में लिखियो आहे त मोहम्मद अली पठान जे कहाणियुनि में शाइरी आहे ऐं शाइरीअ में वरी कहाणी, ऐं इहो हिकिड़ो गहरो जुमिलो आहे जेके मां सम्झां थो सभु अहल इल्मु दोस्त वेठा आहिनि, डिटेल में वज़ाहत जी ज़रूरत कोन्हे का। मां जॾहिं सोचियो पए वेठे ऐं मां उनजे स्टार्टिंग में बि लिखियो आहे पंहिंजे मकाले में त मोहम्मद अली साहिब जी शख़्सियत जा जेके हिकिड़ा बुनियादी अहम तरीन पहलू आहिनि उहे आहिनि त हिकिड़ो पाण सदा मुतहरिक शख़्सियत आहे, ऐं सदा मुतहरिक पाण सिर्फ़ु नाहे पर हुन ॿियनि खे बि मुतहरिक कयो आहे, माना उत सां ईंदड़ शख़्सियत आहे। सुञाणप जो जेतोणीकि बुनियादी जेको हवालो आहे अखियूं वाला चंड जेको साईं जो पहिरियों मजमू 1988 में छपियो, मां पंहिंजी लाइब्रेरी में जॾहिं ॾिठो त पहिरियों तारुफ़ मोहम्मद अली पठान साहिब सां मुंहिंजो उहो थियो जंहिंमें नसरी नज़्म शामिल आहिनि, ऐं इंतिहाई ख़ूबसूरत नसरी नज़्म। आख़िरी जॾहिं उनजी सिट जाते टुटे थी त उहा जिस्म मां सिसराटियूं कढी छॾे थी। मां सम्झां थो कंहिं बि लेखक जो इहो वॾो कमाल हुजे थो, ख़ासि तौर ते कहाणीकार जेके दोस्त आहिनि, असां वटि सतार ओलियो वेठो आहे, कहाणी जो माण्हू आहे, त कहाणी ख़ासि तौर ते जॾहिं टुटे थी, आख़िरी जुमिलो हुनजो खुटे थो त माण्हू सोच में पइजी वञे, उहा तारी थी वञे पढ़ंदड़ ते, या उहा कहाणी उन जा जेके डायलॉग्स आहिनि उहे उन ते एतिरो असरअंदाज़ थियनि जो उनखे रुआरनि बि त उनखे खिलाइनि बि। मां सम्झां थो कहाणीकार जी वॾी कामयाबी हुजे थी। मोहम्मद अली साहिब जे शख़्सियत जा खोड़ हवाला आहिनि। हिकिड़ो त मुतहरिक शख़्सियत आहे, उत सां ईंदड़ शख़्सियत आहे, पर हुन जिन मुख़्तलिफ़ फील्ड्स में किताब आंदा आहिनि, मिसाल सिंधीअ जा अहिड़ा घटि असां वटि लेखक आहिनि, हिकु ई वक़्तु फ्लर्टिंग फीलिंग्स असांजे जाम जमाली साहिबु किताब अंग्रेज़ी में तर्जुमो कयो शाइरीअ जो मोहम्मद अली साहिब जो, उर्दूअ में मुसाफ़ते यादि की शायदि नंगर कयो तर्जुमो, त माना उर्दूअ में सिंधीअ में अंग्रेज़ीअ में हिकु ई माण्हूअ जा किताब छपजनि ऐं उनखे हिकिड़ी इंटरनेशनल सुञाणप ज़ाहिर आहे अंग्रेज़ी जे हवाले सां मिले थी। कालम जी फील्ड में असां जॾहिं ॾिसूं था त मोहम्मद अली पठान साहिबु हिकिड़े दौर में बेधड़क कालम लिखिया आहिनि, बेडपो थी हिकिड़ी बेबाकीअ सां कालम लिखिया आहिनि। वरी जॾहिं असां उनखे हिकिड़े कहाणीकार जी हैसियत में ॾिसूं था त मुकमिल तौर ते उहो असांखे महसूसु थिए थो हीउ कहाणीकार आहे, पर जॾहिं वरी असां शाइर तौरु उनखे ॾिसूं था त वरी उनजी शाइरीअ में बि असां फ़ैसिलो नथा करे सघूं त छा उहो नसरी नज़्म जो ख़ूबसूरत शाइर आहे, या उहो नज़्म जो ख़ूबसूरत शाइर आहे, या मां त घणे वक़्त ताईं मोहम्मद अली साहिब खे वाई जे तमामु सुहिणे शाइर तौरु सुञाणींदोसि। वाइन जो हिकिड़ो मजमूओ तव्हांजो आयोसीं अॻियां हो जागा,
त अहिड़ी रीति जॾहिं वरी ग़ज़ल पढ़िजे थो त उनजे अंदरि बि हुन पंहिंजी भरपूरियत सां इज़हार कयो आहे। मां न सम्झां त हिकु ई वक़्तु घणनि फील्ड्स में जिन माण्हुनि कमु कयो, मिसाल डॉक्टर अयाज़ क़ादरी जो असां नालो खणंदासीं त हिकिड़े मुहक़िक़ तौरु, हिकिड़े कहाणीकार तौरु हुनजो नालो वॾो आहे। शाइरी असां तव्हां दोस्तनि उनजी घटि पढ़ी हूंदी, जेतोणीकि बुनियादी तौर ते अयाज़ क़ादरी साहिब जेका सुञाणप जो हवालो आहे उहो शाइरी आहे। त अहिड़ी रीति कालम आहिनि, कहाणियूं आहिनि, शाइरी आहे, उनखां पोइ वरी तहक़ीक़ी मकाला आहिनि। वरी जॾहिं वेहिजे थो साईंअ सां कचहरी कजे थी त वरी जेको भिटाईअ खे ॿुधाए थो, भिटाई जूं नयूं नयूं पढ़णियूं ॿुधाए थो। न सिर्फ़ु एतिरो, पर वरी जिन माण्हुनि सां माना पंहिंजे पंहिंजे शोबे जा आइकॉनिक पर्सनैलिटीज़, रज़ाक महर साहब, वाजिद, केहर शौकत, मलक कागाणी, डॉक्टर अयाज़ क़ादरी, कामरेड सोबो ज्ञान चंदाणी, हिक खां हिकु नालो आहे जिन सां अनवर पीज़ादे ताईं माना उनजी वेझड़ाई रही आहे। रोशन तुंजो साहब त ऐं हिन वक़्तु ताईं बि उन न सिर्फ़ु हयाती में पर उन्हनि शख़्सियतुनि सां हिन वक़्तु ताईं बि जुड़ियल आहे। असांजे नगर चने साहब हिकिड़ो हाणे तर्जुमो कयो आहे किताब, जेको रोशन तुने साहब जो कहाणियुनि जो किताब, ताज़ी सां उनजी मोहरत बि कराईसीं, दरवाज़ा खोल दो। त उन किताब जे अंदरि तव्हां ॾिसंदव त माना एफर्ट्स जेके बुनियादी आहिनि उहे मोहम्मद अली साहब जूं आहिनि। सो इहे सभु ऐं इन खां अलावा ॿियूं खोड़ सारियूं शयूं करे सघजनि थियूं, जेको हिन स्पेसिफिक किताब जे हवाले सां ॻाल्हियूं मां मकाले में करे चुको आहियां। त मोहम्मद अली साहब जी शख़्सियत जा इहे खोड़ सारा मां सम्झां थो नाला ऐं हवाला आहिनि। घणियूं ॻाल्हियूं जेकॾहिं कबियूं त तव्हां बोर थींदव। तव्हां सभिनी तमामु घणी महिरबानी, तव्हां मूंखे विषन ॾिजो।